अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर जो ॾींहुं, संडे 29 ऑगस्ट ऐं टाइम थिया मंझंदि जा 12। ठीकु आहे। सो मां हिते ऑलरेडी कमु करे रही आहियां। मां हिकिड़ी पंहिंजी क्राफ्ट जी वीडियो रिकॉर्ड थी कयां, जंहिंजो कमु जेको आहे फ़िलहालु अध में छॾियो आहे, छो त हीउ मुंहिंजो पेंट हिन तां ड्राई थींदो त पोइ मां शुरू कंदमि। सो हिनखे ड्राई थियण लाइ छॾियो आहे। उनखां पोइ मां हिते ही 2 कलर्स कढिया आहिनि, जेके मां पंहिंजी हुन रिलीअ खे पटा ॾींदमि, छो त जंहिंमां मां कंप्लीट रिली सिबी आहे टुकरनि मां, हिन नंढनि नंढनि मां इहे सॼियूं पटियूं हुयूं ऐं नंढा पीसिस हुया। ऐं हाणे मूंखे जॾहिं रिलीअ खे प्रॉपर पटा ॾियणा आहिनि, हालांकि हीउ कपिड़ो जेको आहे हिननि ॿिन्ही खां थोरो डार्क कलर आहे। रेड बि हिन रेड खां डार्क आहे, ॾिसो फ़र्क़ु आहे थोरो शेड जो। ऐं ब्लू बि ग्रेश ब्लू बि हिन खां बिल्कुलु इहे डार्क आहे, पर हाणे इहो ई आहे मूं वटि कपिड़ो। ऐं जीअं त मां कंहिं प्लैनिंग सां रिली नथी ठाहियां, मूं इहो डिसाइड कयो आहे त मूंखे पाण वटि रखियलु कपिड़ो यूज़ करिणो आहे। सो हिननि खे पटा ॾियण लाइ वॾा पीसिस खपनि, तंहिंजे करे मां हीअ कढिया आहिनि। ऐं हाणे मां पंहिंजी रिलीअ खे ॾींदमि पटा। हीअ ॾिसो ब्लू पटो त मां कटे वई आहियां, लैंप ऑन कई आहे, हीअ ब्लू पटो त कटियल आहे, रिली मुंहिंजी तयारु आहे। पहिरियों हिनखे ब्लू ॾींदमि, अगरि जे मूंखे अञा नंढी लॻी त पोइ मां हिनखे ॿाहिरां हिकिड़ो रेड पटो बि ॾींदमि। सो इहो टाइम जो सही इस्तेमालु थी रहियो आहे। त जेसिताईं मुंहिंजी क्राफ्ट वारी वीडियो जो हिकिड़ो मरहलो जेको आहे ड्राई थी वञे, तेसिताईं मां हिते पंहिंजी रिलीअ ते कमु कंदमि। हे ॾिसो मुंहिंजी रिली कंप्लीट थी वई ऐं ॿाहिरां मां हिनखे हीअ 2 पटा ॾिना आहिनि। थोरो डार्क शेड आहे, पर कोई फ़र्क़ु नथो पए। ऐं हिन जी जेका वेकर आहे 4 फुट तक़रीबन या 4.5 फुट अञा बि हूंदी। ऐं लेंथ जेका आहे उहा 6.5 फुट आहे, छो त हीउ पलंग मुंहिंजो 6.5 फुट आहे ऐं रिली उनखां बि अञा थोरी वॾी आहे। सो असां बसि एॾियूं वॾियूं रिलियूं ठाहींदा आहियूं। ऐं हिते जेको आहे मां जेको क्राफ्ट जी वीडियो पई ठाहियां, उहो बिल्कुलु मुंहिंजो बेस जेका सुकी चुकी आहे। त हाणे मां अची हिन ते कमु कंदमि वापसि, ऐं पोइ उहा वीडियो अलॻि सां शेयर थींदी। रिलीअ जी वीडियो मां ठाहे चुकी आहियां, एडिट करणी बाक़ी आहे, उहा अलॻि सां शेयर कंदमि। टाइम थिया 2:15 ऐं मां लंच थी ठाहियां। मां पचायां थी पालक ऐं पटाटनि जी भाॼी ऐं थोरो मच्छीअ जो पीस बि हिन में विझंदमि। मच्छी सुराण न खाईंदी आहे, इन करे हिन मां थोरी टुकड़ी भञी हुनखे ज़ोरी खाराईंदमि ऐं बाक़ी सॼी मां खाईंदमि। सो हाणे हिन महिल इहो कमु थी रहियो आहे। ऐं हिते मां अटो बि कढी रखिया, ॿोड़ खे दम ॾेई बमानी पचाए छॾींदमि। ऐं उनखां अलावा जेको मां क्राफ्ट जी वीडियो ठाहियां पई, उहो मुंहिंजो अञा ताईं कंप्लीट न आहे, छो त विच विच में मूंखे उनखे सुकण जे लाइ इलाही टाइम थो ॾियणो पए। मुख़्तलिफ़ उन जा पेंट ऐं ॿियनि शयुनि जा लेयर्स जेके उन ते लॻनि था, त उहे मुख़्तलिफ़ कोट थियनि था त उहे सुकंदा। सो हाणे लंच टाइम आहे ऐं मानी वानी खाई पोइ नमाज़ पढ़ंदासीं। उनखां पोइ जीअं वापसि वरी मुंहिंजो जेसिताईं सुकी वेंदियूं शयूं, त मां साॻे पंहिंजे प्रोजेक्ट ते वापसि कमु कंदमि इंशाअल्लाह। 3 जी आज़ान अची वई आहे, मां वञा थी हाणे नमाज़ पढ़णु। ऐं जेको मां ठाहियां पई क्राफ्ट जो प्रोजेक्ट, उहो ई आहे। सो ॾिसिजो कीअं थो लॻे। वीडियो इंशाअल्लाह सुभाणे शेयर कंदमि, मां हिन जी एडिट करे वठां। मूंखे त हीअ आइडिया ॾाढो वणियो। मां हीअ पिंट्रेस्ट ते अहिड़े टाइप जो कुझु ॾिठो, मां पंहिंजे मटीरियल जे हिसाब सां हिनखे ठाहियो आहे। सो हाणे नमाज़ पढ़ंदमि, उनखां पोइ ॿाहिरि वेंदमि प्लांट्स खे पाणी ॾियणु, पोइ जेको बि थींदो तव्हां सां शेयर कबो। शाम जा थिया आहिनि 6 ऐं मां हाणे ॿाहिरां पाणी ॾेई आई आहियां नमाज़ पढ़ण खां पोइ। ॿाहिरियनि प्लांट्स खे बि ऐं अंदरनि प्लांट्स खे बि पाणी ॾेई आयमि। ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी थोरो पंहिंजो ख़ज़ानो। तव्हां ज़रूरु मूंखे मञींदव मुंहिंजे लफ़्ज़नि खे त इहो ख़ज़ानो आहे, ठीकु आहे। सो हीअ आहे ट्रक आर्ट जो कुझु सामान, जेको असां ॾे आयो आहे गिफ्ट में। असांजी पंहिंजी हिकिड़ी बेस्ट फ्रेंड सम्झो ऐं हिकिड़ी प्यारी फैमिली मेंबर आहे। उन सुगंध ऐं मुंहिंजे लाइ सभु सेम 2 शयूं, हर शइ 2 ई। जीअं हे 2 टिन जूं पेटियूं आहिनि टीन जूं, जीअं ठीकु आहे, हीअ 2 आहिनि। हीअ अहिड़ियूं केटलियूं 2 आहिनि, हर शइ 2 आहे, छो त हिकिड़ी सुगंध जे घर लाइ, हिकिड़ी मुंहिंजे घर लाइ। उन ख़बर आहे असां ॿिन्हिनि जा शौक़ु साॻिया आहिनि। ऐं हीअ ॾिसो हीअ रिक्शा आहे, हीअ दॿनि में पैक थियल आहिनि। ऐं उनखां अलावा हर शइ 2 आहिनि, त उहे मां तव्हांखे सभु त कोन थी कढां, कुझु न कुझु कढां थी। हीअ ॾिसो केटल 2, हीअ मग आहिनि। सो बसि मां एतिरी ख़ुशि आहियां जो तव्हांखे ॿुधाए नथी सघां, बेइंतिहा। तव्हां ॿुधायो त हीअ शयूं ॾिसी केरु न ख़ुशि थींदो। वाह जो गिफ्ट मिलियो आहे ऐं मां ॾाढी तमामु हद खां वधीक ख़ुशि आहियां। हीअ सॼियूं जुतियूं आहिनि, अहिड़ियूं की चेन्स मूं वटि 2 पहिरियूं बि आहिनि। तारिक पंजाब जेके शहर वियो हो त उतां मुंहिंजे लाइ वठी आयो हो, त
त हीअ त बसि यूज़ जूं त न आहिनि, मां ईअं चवंदमि त यूज़ जूं न आहिनि, रुॻो हिननि खे कजे डेकोरेट। ऐं हीअ हिकु जहिड़ियूं सेम शयूं आहिनि सभु तक़रीबन। ऐं हीअ हिकिड़ी मज़े जी शइ आहे जेका मां तव्हांखे खोले पोइ ॾेखारियां, ईअं सम्झ में न ईंदी। मां हिनखे ज़ोरीअ हिते अटकायो आहे त जीअं मां तव्हां सां शेयर करे सघां। हीअ हैंग करण जी आहे। हीअ ॾिसो, हीअ इलाही सारा नंढा नंढा रिक्शा, हिकिड़ी ईअं मोतियुनि जी लड़ी, उन सां गॾु गॾु इहे फुंदड़ा, ऐं आख़िर में अथसि घंटी। हीअ बि ॿ आहिनि। सो वाह जो शयूं आहिनि। थैंक यू सो मच। तव्हां वीडियो ज़रूरु ॾिसंदा हूंदव, तव्हांजी वॾी महिरबानी। मां चयोमांनि त तव्हां असांजी ईद कराए छॾी आहे। सो वाक़ई हीअ मुंहिंजी त ईद आहे। ऐं उनखां अलावा बि कुझु शयूं आहिनि। ऐं उनखां अलावा आहिनि हीअ 2 ट्रक्स आहिनि 2। ऐं वाह वाह ज़बरदस्त। ॾिसंदा आहियो जीअं ट्रकुनि में हूंदा आहिनि अहिड़े क़िस्म जी शयूं लटकंदियूं हूंदियूं आहिनि, ज़बरदस्त। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे। इहो आहे सामान कुल। जीअं हाणे रिक्शा बि 2 आहिनि, हर शइ 2 आहिनि, जीअं मां पहिरीं चयो तव्हांखे। सो इहो आयो आहे गिफ्ट। ऐं अॼु ईअं सम्झो त ईद जो ॾींहुं आहे असांजे लाइ। मां ॾाढी ॾाढी एक्साइटेड आहियां, इलाही ख़ुशि आहियां। ऐं यकीननि सुगंधी इलाही ख़ुशि थींदी इहो सभु कुझु ॾिसी। ऐं तव्हांखे बि ज़रूरु इहे शयूं वणंदियूं, इहा मूंखे पक आहे। सो हिकु हिकु शइ जेको आहे न, हिकिड़ो अमुल मतिलबु पीस आहे, ईअं सम्झो। शाम जा थिया आहिनि 6:30। मां राति जो पचाईंदमि तरियल मेहा ऐं चांवर। सो ऑयल गरम करण लाइ रखियो आहे। मेहा हिन में विझंदमि। असां मेहा ईअं पचाईंदा आहियूं जीअं असां पटाटा तरींदा आहियूं, सेम तरीक़े सां। हीअ आहे मंझंदि वारो बचियल बोड़, पालक ऐं मच्छी पटाटनि जी भाॼी। इहो कढी रखंदमि फ्रिज में। ऐं बसि पोइ थींदो इहो जो सुभाणे मंझंदि जो मूंखे कुझु न पचाइणो पवंदो, कुझु न कुझु बचियल पियो हूंदो। सो सभिनी खां पहिरियों त हीअ मां पचाईंदमि मेहा, ऐं बिल्कुलु पटाटनि वांगुरु असां पचाईंदा आहियूं। पोइ हिननि खे दम ॾेई पोइ हलंदमि तव्हां सां कचहरी करणु। लूण बि हिन में गॾु गॾु विझी छॾिणो आहे। अञा प्रॉपर ऑयल गरम न थियो आहे, पर हल्की बाहि ते ई छॾिणा हूंदा आहिनि मूंखे। हल्की बाहि ते सुठा पची वेंदा आहिनि। चांवर वरी मां असांजी जी निमाज़ खां पोइ अची पचाईंदमि। सो हिननि में लूणु विझां, हिननि खे ढकु ॾियां त कचहरी था कयूं। मेहा रखी आयमि तरण जे लाइ। ऐं पोयां इहे मुंहिंजो पियो आहे अॼु जो आर्ट पीस। मूंखे त ॾाढो थो वणे, ज़ाहिर मां प्यार सां ठाहींदी आहियां। ऐं कंटिन्यू ज़िंदगी में मां सिखंदी थी रहां कुझु न कुझु, नवां नवां आर्ट्स, नवां नवां क्राफ्ट्स, नयूं नयूं जेके आहिनि नवां नवां मटीरियल्स डिस्कवर कयां थी, त उहे मां ट्राई थी कयां। ऐं पोइ जेको कुझु ट्राई कयां थी उहो तव्हां सां शेयर बि कयां थी। सो बसि अॼु जो ॾींहुं इहो गुज़रियो माशाल्लाह सां। रिलीज़ सिबियमि, हिन क्राफ्ट जी वीडियो ठाहियमि। हिन में इलाही टाइम लॻो मूंखे। घर जा सना थुला जाम कम थिया, लंच ठाहियो, डिनर जी तयारी थी थिए। ऐं उनखां अलावा पाणी ॾिनमि ॿाहिरि प्लांट्स खे। इहो मुंहिंजो 2-3 ॾींहंनि खां पोइ जो कमु हूंदो आहे। 2 ॾींहं त गैप पको पको हूंदो आहे, पोइ कॾहिं 3 बि थी वेंदा आहिनि। त उन्हनि खे एॾो सारो पाणी ॾेई ईंदी आहियां जो अगरि मां उन्हनि खे 2 ॾींहं 3 ॾींहं पाणी न ॾियां त उन्हनि जो पेट भरियलु हूंदो आहे प्लांट्स जो। अंदरि प्लांट्स खे ॾींदी रहंदी आहियां अक्सर। सो बहरहाल, ऐं ॾाढी ख़ुशि थी थियां मां हद खां वधीक एॾो सारो डेकोरेशन जो सामान ॾिसी। ऐं यकीननि मां इहो सॼो तकड़ में डिस्प्ले न कंदमि, कंहिं मौक़े सां ई कंदमि। ईद थी या कुझु अहिड़ो का दावत थी त पोइ मां इन्हनि खे डिस्प्ले कंदमि। तेसि ताईं इहे पैक थियल पिया हूंदा। ऐं सुगंध पंहिंजा तॾहिं खणंदी जॾहिं ईंदी, त उनखे मोकिलींदमि न। सेफ पिया हूंदा, पाण खणी वेंदी। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। ऐं अॼु जी जेका रिली कंप्लीट कयमि, ॾाढी मूंखे उनजी ख़ुशी थी। ऐं इहा मुंहिंजी भेण विलारे छॾी आहे त उहा खणंदी। सो इहा रिली हुनजी थी वई। ऐं इनशाला सुभाणे वरी कंहिं ॿी रिलीअ जी कटिंग कंदमि। ऐं मां पूरी कोशिशि कंदमि त विच विच में मां क्राफ्ट जूं वीडियोज़ बि ठाहींदी रहां। ऐं रिलियुनि जूं वीडियोज़ बि शेयर थी कयां। उहो बि मुंहिंजो क्राफ्ट ई आहे ऐं मुंहिंजे सिंध जी सकाफ़त जो हिसो आहे। ऐं हिकिड़ो पुराणो हुनुरु आहे सिंध जो, सदियूं पुराणो। त उन जूं वीडियोज़ ठाहींदे बि मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए त उहो सेफ थियूं थियनि। छो त सिंध मां सिंधीअ में त वीडियोज़ कंहिंजूं बि मौजूदु न आहिनि। अहिड़ियूं पैचवर्क जूं तव्हांखे इलाही मिली वेंदियूं ॿाहिरनि मुल्कनि जूं, फॉरेनर्स जूं, डिफरेंट कंट्रीज़ जूं। पर सिंध मां कंहिं सिंधियाणी जी ठहियल, उनजी पंहिंजी महिनत थियल, उनजे पंहिंजे आवाज़ में सम्झायल ऐं सेखारियल काई वीडियो अवेलेबल न आहे। इहो रिकॉर्ड मुंहिंजो ई आहे यकीननि। ऐं उनखां अलावा अॼु मुंहिंजो पको प्रोग्राम हो त हिकिड़ो पपेट शो रिकॉर्ड कंदमि। मूंखे टाइम ई न मिलियो सफ़ा। अलाए कीअं थो वक़्तु गुज़री वञे, विच विच में लाइट बि वञे थी। उहो टाइम उन में असां ॿिया के कम त करे था वठूं, जीअं मां पहिरियों बि चयो त वक़्तु ज़ाया न कंदा आहियूं, पर उन में वीडियोज़ नथियूं ठही सघनि। छो त एतिरी लाइट असां अरेंज नथा करे सघूं जो उन में वीडियोज़ ठही सघनि। बहरहाल का ॻाल्हि न आहे, ॾींहुं सजायो थो थिए, कुझु न कुझु ठहे थो, कुझु न कुझु शेयर थींदो थो रहे, अल्हम्दुलिल्लाह। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त मुंहिंजो चैनल मुंहिंजे ॾिसण वारनि जे लाइ इंतिहाई काराइतो आहे।
इंतिहाई कम जो आहे। हर माण्हू चए थो त उहो मूंखां कुझु न कुझु सिखे थो, के मुंहिंजी ॻाल्हियुनि मां, के मुंहिंजी कुकिंग मां, के मुंहिंजे हुनर मां, के न के शइ मां अगरि तव्हांखे कुझु न कुझु फ़ाइदो हासिलु थिए थो त सम्झो मुंहिंजी महिनत सजाई थी वई। ऐं हीउ चैनल जॾहिं मां शुरू कयो हुअमि त मुंहिंजो कमु करणु ऐं सेखारण जो मक़सदु ई इहो हो त जेको कुझु मूं वटि आहे उहो मां ॿियनि सां वंडिया विरहायां, उहो मूंसां गॾु ख़तमु न थी वञे। सो शुक्र आहे अलाह जो, मां ॾाढो स्लो ई सही पर मां कामयाबु थी वियमि। ऐं मां रहां न रहां त हीउ मुंहिंजो वीडियोज़, इहो मुंहिंजो इल्मु, हुनुरु, कमु जेको मां सेखारियां थी उहो सभु हिन दुनिया में पियो हूंदो ऐं जेसिताईं माण्हू ॾिसंदा रहंदा हिन मां फ़ाइदो वठंदा रहंदा। सो हिकिड़ो शाबलती बिटाई जो शेर हुयो, बैत हुयो त वखर सो वहाए, वखर सो विहाए जो पए पुराणो न थिए, बेचींदे विलात में ज़रो थिए न ज़िया। ॿियो टियों नथी लाइन यादि अचे। यानी अहिड़ो को कमु कयो ज़िंदगीअ में जेको तव्हांजो कॾहिं बि पुराणो न थिए, जेको हर दौर में तव्हांजो जेको कुझु तव्हां कयो आहे हर दौर में उहो काराइतो हुजे, उहे तव्हांजा ख़्याल हुजनि, सोच हुजे, तव्हांजो इल्मु हुजे, तव्हां छा बि फैलायो दुनिया में, अहिड़ो कुझु करे वञो जेको तव्हां छॾे वञो पोयां त उहो पुराणो न थिए, वक़्त सां गॾु गॾु ख़तमु न थी वञे, उहो हलंदो रहे। त मां सम्झां थी शायदि मां थोरो घणो ज़री पुरज़ी का अहिड़ी कई आहे जेका हलंदी रहंदी मुंहिंजे पोयां। सो बसि अलाह क़बूल करे, माण्हू क़बूल कनि था, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं माण्हू खे इज़त तॾहिं ॾींदा आहिनि जॾहिं अलाह इज़त ॾियणु चाहींदो आहे, उहो ई रब आहे इज़त ॾियण वारो। सो वॾी महिरबानी तव्हां सभिनीनि जी जेके मुंहिंजी वीडियोज़ ॾिसो था ऐं मञो था त तव्हांखे कुझु न कुझु सिखण लाइ थो मिले, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। न त केतिरा ई अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके मूंखां सभु कुझु सिखी करे पोइ चवंदा रहिया आहिनि त इहो त असांखे अचे पियो, इहो तजुर्बो आहे मूंखे पंहिंजो। सो मञण बि वॾी ॻाल्हि आहे, दिलि खपे, ज़र्फ़ खपे मञण जे लाइ त हा हीअ शइ मूं फलाणनि खां सिखी आहे। सो अलाह साईं तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे। अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां, ऐं ज़िंदगी रही त इंशा अल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मुलाक़ात थींदी। वॉक कयो, वण पोखियो, ऐं जेकॾहिं सिंधी आहियो त प्लीज़ सिंधीअ में कमेंट कयो, महिरबानी करे सिंधीअ में कमेंट कयो। जेकॾहिं तव्हांखे सिंधी लिखणु नथी अचे त अंग्रेज़ी बि ठीकु आहे, पर घटि में घटि सिंधी थी करे सिंधियुनि सां सिंधीअ में ॻाल्हायो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अलाह साईं तव्हांखे सदाईं सलामत ऐं आबाद रखे। इंशा अल्लाह वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाही।